अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। अवां जी मेज़बान ताहिरा जो ऐं प्रोग्राम साण खणी मौजूद आहियां सुबुह मिरान। खोड़ सारियूं दुआऊं अवां जे लाइ ऐं हमेशह जे नेक तमन्नाऊं अवां जे लाइ। उम्मीद बि रखां थी त बिल्कुलु ठीकु हूंदव। जॾहिं ठीकु न आहियो त अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त रब पाक अवां खे सिहतयाबी नसीब फरमाए, चाकाई नसीब फरमाए। ऐं नए ॾींहं जो आगाज़ आहे त आगाज़ थोरो नए तरीक़े सां हुअणु खपे। जुलाई जो महीनो आहे ऐं जुलाई जो महीनो मोकलूं सभु शयूं डिस्कस पाण कंदा आहियूं, एजुकेशन ते पाण ॻाल्हाईंदा आहियूं, डिफरेंट टॉपिक्स पाण हिन प्रोग्राम में रखंदा आहियूं ऐं प्रोग्राम्स यूज़फुल हूंदा आहिनि। नॉलेज प्रोग्राम में मिले थी असांजे जेके ॾिसंदड़ हूंदा आहिनि ऐं जेके असां वटि एक्सपर्ट्स ईंदा आहिनि, जॾहिं पंहिंजा तजुर्बा असां सां शेयर कनि था, पंहिंजी ज़िंदगी जो एक्सपीरियंस, पंहिंजो एक्सपोजर शेयर कंदा आहिनि, त यकीनन मूंखे बि कुझु सिखण जे लाइ ज़रूरु मिलंदो आहे। ज़िंदगी नालो ई सिखण जो आहे ऐं जॾहिं असां चऊं था त असां सभु कुझु आहियूं त पोइ मुंहिंजे ख़्याल सां उते फुल स्टॉप लॻी वेंदो आहे ऐं तव्हां पंहिंजो पाण खे बयानु कंदा आहियो त तव्हां कुझु बि कोन आहियो। सो जेको सिखण वारो मरहलो आहे हमेशह वणंदड़ हूंदो आहे, मूंखे वणंदो आहे। प्रोग्राम जे हवाले सां ॿुधाईंदसि त हिन प्रोग्राम सां ख़ासि तावन आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। हर चांहि अधूरी आहे ज़ीरा प्लस खां सवाइ ऐं ज़ीरा प्लस जो ताज़ो ऐं मुनफ़रिद ज़ाइक़ो जेको ॿियो कंहिंमें किथे। माना ज़ीरा प्लस हुजे, पोइ कचहरी हुजे, चांहि हुजे, त पोइ माना चयो वञे थो त गुफ़्तगू ख़तमु थियण जो नालो ई न वठे। सो ॾाढो लाइट बिस्किट आहे, तव्हां इज़ीली वठी सघो था, पंहिंजे बैग में कैरी करे सघो था। काफ़ी सारा माण्हू हूंदा आहिनि जंहिंखे स्वीट पसंदि कोन हूंदो आहे, सो हीउ ॾाढो लाइट बिस्किट आहे, नमकीन बिस्किट आहे, सॉल्टिश बिस्किट आहे, तव्हां इज़ीली वठी सघो था ऐं पाण वटि रखी बि सघो था, खाई बि सघो था ऐं महिमाननि जे अॻियां बि यकीननि तव्हां पेश करे सघो था। व्यूअर्स, काफ़ी सारियूं ॻाल्हियूं पाण हिन प्रोग्राम में कंदा आहियूं, पर अॼु थोरी न पर कुझु घणी डिसहार्ट मां आहियां। घोटगी जो वाक़ियो ऐं उनखां अलावा बि असांजी सिंध में काफ़ी सारा वाक़िया थींदा रहंदा आहिनि जेके झंझोड़ींदड़ हूंदा आहिनि, हाव चीरींदड़ हूंदा आहिनि। अव्हां ॾिसी कोन सघंदा आहियो स्क्रीन ते, पर रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। अहिड़ी तरह जा वाक़िया जॾहिं पेश अचनि था, जॾहिं मासूम गुलड़ा मुरझाइजी वञनि था, त पोइ यकीन कयो त कॾहिं दिलि चवंदी आहे त बसि पोइ भला क़यामत बर्पा थी वञे। हेॾो कुझु थिए थो, इन खां वधीक भला छा हूंदो, क़यामत इन खां वधीक भला छा हूंदी। हर को माण्हू हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे, हर कंहिंजी पंहिंजी आइडियोलॉजी आहे, हर कंहिंजी पंहिंजी थिंकिंग आहे, हर कंहिंजो पंहिंजो माइंड आहे, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे, हर को पंहिंजे हिसाब सां हर शइ खे ॾिसंदो आहे। पर सोशल मीडिया ते हर को लिखे पियो ऐं यकीन कयो पढ़ंदे पढ़ी न पिया सघूं, ॾिसंदे ॾिसी न पिया सघूं, पर इहे वाक़िया थियनि पिया ऐं स्ट्रॉन्गली असां इन अमल जे ख़िलाफ़ु उथंदासीं ऐं सभु मिली करे इहो आवाज़ु उथारींदासीं त ख़ुदारा अहिड़नि वाक़ियनि खे बंदि कयो वञे। जेकॾहिं इहे वाक़िया असांजे हिन समाज में थियणु लॻनि था, वधनि था, त पोइ असां वटि बचो छा, असां वटि शऊर किथे आहे, भला असां वटि तालीम किथे आहे, असां वटि अकुल किथे आहे, असां किथे बीठा आहियूं, क़ौमूं किथे वञी पहुतियूं आहिनि ऐं असां वटि मासूम गुलड़ा मुरझाइजंदा वञनि पिया ऐं असां बेयारो मददगार वेठा आहियूं। अॼु जो जेको ॾींहुं आहे यकीनन जेको इहो असां वटि हेॾो सारो वाक़ियो थियो आहे, उन ते यकीनन ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हाइणु ईज़ी कोन हूंदो आहे, कुझु वाक़िया अहिड़ा हूंदा आहिनि जिन ते तव्हां ॻाल्हाए कोन सघंदा आहियो, पर यकीनन मां सम्झां थी त स्क्रीन जो हिकिड़ो वॾो फ़ाइदो इहो बि आहे त तव्हां पंहिंजो आवाज़ु ज़रूरु उथारे सघो था। ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो कौल मुबारक आहे त तव्हां जेकॾहिं ग़लति शइ थींदे ॾिसो था तव्हां ॻाल्हायो, जेकॾहिं ॻाल्हाए नथा सघो पहिरीं त अमल कयो, उनखे रोकरायो, नथा रोकराए सघो त तव्हां ॻाल्हायो बि नथा सघो त दिलि में इक़रार ज़रूरु कयो त हीअ शइ ग़लति आहे, न त पोइ ज़ालिमनि में अव्हां बि शुमार ज़रूरु कया वेंदव। सो जिते जिते बि अव्हां आहियो, जिते जिते अव्हांजो इख़्तियार आहे, ग़लति जेके बि अमल थियनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां ॻाल्हायो, उन्हनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारियो। मिली करे जॾहिं आवाज़ु उथारींदासीं त यकीनन हिन समाज में असां जेका तब्दीली चाहियूं था, पहिरियों त पंहिंजो पाण खे तब्दील कजे, पोइ जेका तब्दीली चाहियूं था उहा मुमकिन ज़रूरु आहे। अॼु 13 जुलाई आहे ऐं रुबीना कुरैशी साहिबा खे यादि करण जो ॾींहुं पिणु आहे। सो उन्हनि जे हवाले सां थोरो आउं ॿुधाईंदी हलंदसि त 13 जुलाई रुबीना कुरैशी साहिबा जी पहिरीं वरसी। नाले वारी फ़नकारा रुबीना कुरैशी जो असुलु नालो आयशा शेख हुयो। संदसि जनमु 19 अक्टूबर 1940 ते इलाही बख़्श शेख जे घर हैदराबाद में थियो। संदसि ख़ानदान पढ़ियल गढ़ियल ऐं हिकु वापारी हो। पाण इब्तिदाई तालीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हैदराबाद मां हासिलु कई, जिते दादी लीला उस्ताद तौरु ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही हुई। जंहिं संदसि तरबियत कई उन दौरान हूअ हम्द, नात ऐं दुआ पढ़ण खां सवाइ स्कूल में क़ौमी नगमा,
बि तरन्नुम में चवंदी हुई, क़ौमी नगमा पिणु तरन्नुम में चवंदी हुई। उन खां सवाइ स्कूल में क़ौमी नगमनि खां सवाइ जेके बि प्रैक्टिसिस थींदियूं हुयूं, स्टेज जे ड्रामनि में बि हिसो वठंदी हुई। सेकेंडरी तालीम गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल हैदराबाद में हासिल कयाई। 1955 धारे नाले वारे ब्रॉडकास्टर MB मोहम्मद बख्श अंसारी खेसि रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते तारुफ़ करायो, जिथे हुन पहिरियां कोर्स में क़ौमी नगमा, शादीअ जा गीच ऐं लोक गीत वग़ैरह ॻाया। उन सां गॾु हुन सिंधी ऐं उर्दू ड्रामनि में बि कमु कयो। कंपेयरिंग कयाई गीतनि भरियूं जेके कहाणियूं थींदियूं आहिनि उन्हनि में पिणु हिसो वरिताई। संदसि रेडियो ते पहिरियों कलाम पेरे पवंदी सां चवंदी सां रही वञ राति भंभोर में। उन खां सवाइ पाण तमामु घणा गीत ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, तनवीर अब्बासी ऐं शेख अयाज़ जा गीत ॻाए वॾी शोहरत माणी। कुझु मशहूरु कलाम परचन शाल पंहार, उमर आऊं वींदड़ो पुछां, मारूअड़नि ॾे वींदे उमर, दिलड़ी एॾा दर्द न धार, साथी न आहे कीअं मुस्कुरायां, अखड़ियूं आरज़ू अखड़ियूं इल्तिजाऊं, नंगड़ा निमाणींदा जीवें तीवें पालणा। रुबीना शेख 1974 में सिंध यूनिवर्सिटी मां मुस्लिम हिस्ट्रीअ में MA कई। 1967 धारे गवर्नमेंट हिमायत इस्लाम स्कूल में सेकेंडरी स्कूल टीचर जी नौकरी बि कई। रुबीना जी शादी नामियारे फिल्म स्टार मुस्तफ़ा कुरैशी सां 1970 में थी। कुझु अरसो हैदराबाद में रहण खां बाद हूअ लाहौर हली वई। लाहौर में रहण दौरान पाण उस्ताद चौथे गुलाम अलीअ खां राग जी वधीक तरबियत बि वठण लॻी। टेलीविज़न ते खेसि नामवर ब्रॉडकास्टर महरूम अब्दुल करीम बलोच मुतारिफ़ करायो। हुन सिंधी फिल्मनि ससी पुन्नू ऐं घूंघट लाहे कुंवार जा गाना बि ॻाया। खेसि महराण जी बुलबुल ऐं सिंध जी कोयल जा लक़ब मिलिया। खेसि फ़न जी ख़िदमतुनि में मंजता मिली। खेसि 1996 में कलंदर लाल शहबाज़ एवॉर्ड, ख्वाजा गुलाम फरीद एवॉर्ड ऐं तमग़ा इम्तियाज़ सां नवाज़ियो वियो। हिन डिघी अलामत बाद 13 जुलाई 2022 ते वफ़ात कई। ऐं यकीनन कुझु किरदार अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे कम जे करे, पंहिंजी महिनतुनि जे करे हमेशह असांजे विच में रहंदा आहिनि। सो आपा रुबीना कुरैशी जो किरदारु यकीनन उन्हनि रोशनास किरदारनि मां आहे जेके पाण असां सां न हूंदे बि असां साण आहिनि ऐं असां हुननि खे यादि कयूं था। जंहिंखे महराण जी बुलबुल ऐं सिंध जी कोयल जा लक़ब मिलिया, त असां हुननि खे कीअं विसारे सघूं था, या ईंदड़ जेको नस्ल आहे उहो सिंधनि खे कीअं विसारे सघे थो। व्यूअर्स, प्रोग्राम जी तरफ़ असां अॻियां वधंदासीं। असांजे प्रोग्राम में अॼु जा जेके महिमान मौजूदु आहिनि संदसि तारुफ़ आऊं कराईंदी हलां त इम्तियाज़ अब्बासी साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि। इम्तियाज़ अब्बासी साहिब जी जेकॾहिं आऊं ॻाल्हि करियां त शॉर्टली आऊं इहो ॿुधाइणु चाहींदसि त इन्वायरमेंट जे हवाले सां जेकॾहिं असां हिननि सां ॻाल्हायूं त ॾाढी बहितरीनु पाण नॉलेज रखनि था। ऐं उन खां अलावा असांजी हिन सोसाइटी जा जेके बि इशूज़ थियनि था, एज़ सोशल वर्कर उन्हनि पंहिंजे पाण खे मञायो आहे। ॾाढो बहितरीनु संदनि कमु आहे। पाण नौजवान आहिनि ऐं हिकिड़ो बुलंद हौसलो रखनि था, हिकिड़ी सुठी स्ट्रेटजी ऐं हिकिड़ी सुठी स्टेमिना रखनि था। पॉज़िटिव हिननि जा थॉट्स आहिनि ऐं पॉज़िटिवली पंहिंजो मैसेज पिणु स्प्रेड कंदा आहिनि। अव्हांखे आऊं भलीकार चवां थी, अस्सलाम वालेकुम, हैव अ गुड मॉर्निंग। कीअं आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम में घुरायो ऐं जहिड़ी तरीक़े सां तव्हां शुरूआति कई त ॾाढी ज़बरदस्त हुई। ऐं आपा रुबीना कुरैशी जो जेको तव्हां तारीफ़ करायो तमामु मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु आहे त जंहिं रेडियो पाकिस्तान तां उन्हनि शुरूआति कई त मुंहिंजी बि शुरूआति उन ई इदारे खां थी। एग्ज़ैक्टली इहो मां तव्हांजे तारुफ़ में कीअं विसारे सघां थी त तव्हां रेडियो पाकिस्तान ते बि पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं आहिनि। वेल थैंक्स, तव्हां असांजे प्रोग्राम में आया आहियो ऐं आउं उमेदु रखां थी त असांजो प्रोग्राम ॾाढो काराइतो, ॾाढो सुठो वेंदो। उनखां अलावा सुबुह जो टाइम आहे, पर लाइटली मां प्रोग्राम खे स्टार्ट करणु चाहींदी आहियां। पर यकीन कयो, जीअं ॾिसाहट आऊं आहियां, यकीनन ईअं अव्हां बि हूंदव, असांजा ॾिसंदड़ बि हूंदा जेके वाक़िया थियनि पिया। ऐं हिन टाइम ते जेको वाक़ियो पाण ॾिठो आहे, छा चवणु चाहींदा हुआ?
ॾिसो सोशल मीडिया जो सभ खां हिकिड़ो जेको ईअं चइजे त इम्पैक्ट पवे थो असांजी सोसाइटी ते। अॻ में वाक़िया थींदा त पाण ताईं देरि ताईं पहुचंदा न, कुझु टाइम खां पोइ किथे पोइ वाक़ियो थींदो त हुन में ॾींहं लॻंदा, पोइ उन वाक़िए जो उहो असां ते एतिरो असरु न थींदो हो। पर हींअर जीअं ई वाक़ियो थिए थो, पर कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो आहे कि वाक़िया असां अखियुनि सां लाइव बि ॾिसंदा आहियूं सोशल मीडिया जे ज़रिए। इंतिहाई जेको आहे ॾुखो ईंदड़ वाक़ियो आहे सोशल मीडिया ते जॾहिं उन्हनि ॿारनि जूं तस्वीरूं अचनि विया ॾरी थो पवे। सही। उहे वालदेन मूंखे नथो लॻे थो कीअं उहे बर्दाश्त करे सघंदा जॾहिं उन ॿ ॿार ईअं हलिया वञनि ऐं उन्हनि खे ख़बर बि न आहे। अॼुकल्ह कंहिंखे ख़बर कोन्हे त मुंहिंजो ॿारु वञे थो ॿाहिरि त उहो सेफ आहे अनसेफ आहे। उनखे केरु अॻ में त ईअं थींदो हो त पाड़े वारा दड़का ॾेई ॿार जे घर मोकिलींदा हुआ। कंहिंजो ॿारु ॿाहिरि घर खां ॿाहिरि निकिरंदो हो त उहो ज़िमेवारी सम्झंदो हो त हीअ असांजे पाड़े जो ॿारु आहे, असांजे घर जो ॿारु आहे, त हिनखे असां घर मोकिलियूं। पर अॼुकल्ह ईअं बि कोन, केरु कंहिंजे ॿार खे कुझु बि कोन थो पए। पर जॾहिं जे ॿार वञनि था ॿाहिरि त पोइ ख़बर न आहे त कंहिंजे हथु चढ़ी था वञनि ऐं पोइ ॿार असां वटि अहिड़ी जॾहिं हालत में साम्हूं आहिनि त पोइ त पोइ ख़बर ई नथी पए त असांखे उन महिल कहिड़ो रिएक्शन करणु घुरिजे। त हींअर सॼी सिंध जेका आहे उहा इंतिहाई जेका आहे न उहा ॾुख वारी सूरत हाल में आहे। तव्हां बिल्कुलु सही पिया चओ। असां वटि छा अवेयरनेस न आहे या अवेयरनेस फैलाइण जी असांखे ज़रूरत आहे। मां ॾिसंदी आहियां काफ़ी सारा प्रोग्राम्स हलंदा आहिनि, काफ़ी सारो असां वटि असांजी हिन सोसाइटी में वर्क थिए पियो जेको ॿारनि जी सिक्योरिटी लाइ, ॿारनि जी प्रोटेक्शन जे लाइ आहे। अवेयरनेस सेशन्स थियनि था, उनजे बावजूदि बि असां उन समाज में रहूं था जिते असांखे अहिड़ा बेदर्दी वारा वाक़िया फेस करणा पवनि पिया। ॾिसो जॾहिं वॾियूं वॾियूं जंगूं थींदियूं आहिनि न त उते बि मना हूंदो आहे त औरतुनि ऐं ॿारनि ऐं जेके ॿुढड़ा आहिनि उन्हनि ते उहा शइ उन्हनि ते तव्हां ज़ुल्म न कयो जॾहिं वॾियूं वॾियूं जंगूं थियनि थियूं। पर जॾहिं असां नंढे जेके असां वटि समाज आहिनि या उते बि इदारा त काफ़ी आहिनि, पर जेको अञा ताईं बि इहा सॼी जेका ज़रूरत थिए थी न असांखे उहा थिए थी तरबियत जी। छो त असांजो जेको निसाब आहे उन में असांजी उहा जेका तरबियत आहे न उहा अञा थिए न पई। जीअं तव्हां मिर्ज़ा कलीज जा जेके तव्हां नाविल खणो, गुलनि जी टोकरी खणो, पीउ पंहिंजी धीउ जी ॾिसो केॾी ज़बरदस्त तरबियत थो करे त कीअं उनखे रेज़िस्ट सेखारे थो। कंहिं बि महाज़ ते जॾहिं हू तोखे का तकलीफ़ अचे तोखे झुकणो कोन्हे को। जॾहिं असां ज़ीनत नाविल पढ़ूं था त कहिड़े सुठे तरीक़े सां तरबियत थी थिए, कीअं उहो जेको हुन में किरदारु आहे कीअं गिरो थो करे, कीअं उहो अॻिते वधे थो ऐं पंहिंजी हिकिड़ी जेका आहे कदम बाए कदम उहो हले थो ऐं केॾी ज़बरदस्त ज़िंदगी हू गुज़ारे थो। जेकॾहिं असां इदारनि जे हवाले सां चऊं त हर ज़िले जे अंदरि चाइल्ड प्रोटेक्शन जे हवाले सां कमु थिए पियो। उते माण्हू वेठल आहिनि, उहे कमु कनि पिया, पर किथे न किथे इहा खोट आहे जो उहे इदारा अञा सही जाइ ते पहुची न आहिनि जेको आहे। असां शहरनि में अचूं त शहर में तव्हांजो ॿारु अनसेफ आहे। शहर में ख़बर न आहे त ॿारु वञे थो उते त ईअं बि न आहे न को पाड़े वारो कंहिंखे झले बि कोन थो। अञा ॻोठ आहे त उते थोरो घणो पाड़े जा ॿार आहिनि पाण में खेॾनि पिया, दुकान वारो को आहे त उहो ॿारनि खे रोके पियो या दुकान ते वेठो आहे त ॿारनि खे ॾिसे पियो केरु ॿारु कंहिंजो आहे छा थो करे। त हाणे उहे शयूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। इन्हनि शयुनि जो असांखे ॿीहर रिवाइवल करिणो पवंदो असांखे सोसाइटी में इन्हनि वाक़ियनि जे ख़िलाफ़ु। ॾिसो हीउ जेको वाक़ियो थियो आहे तव्हां जॾहिं सोशल मीडिया ते ॾिसो त छा आहे, क़यामत आहे न। अञा हिन खां वधीक अञा छा हुजे, छा हुजणु घुरिजे। असां वटि जेके बि चाइल्ड प्रोटेक्शन ते कमु कनि था NGO जा इदारा आहिनि या ख़ुदि गवर्नमेंट आहे, उहा जेका कमु करे थी पर हुनखे ग्रास रूट ते वञिणो पवंदो ऐं इहे शयूं असांखे तरबियत में शामिलु कराइणियूं पवंदियूं। भली तव्हांजूं ज़ाती तव्हांजूं रंजिशूं हुजनि पर कंहिं ॿार खे घटि में घटि माण्हू त नुक़सानु न पहुचाए ऐं उनखे इन हालत में छॾे थिए। अॻ में चवंदा त पंहिंजो मारे बि छांव ते उछलाईंदो आहे, पर अॼुकल्ह उहो बि समाज न आहे रहियो, रत कारो थी वियो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। सही पिया चओ, ॾाढो वाक़ियो ॾुखाईंदड़ आहे ऐं यकीन कयो मां पहिरीं चई चुकसि त हिन वाक़िए ते ॻाल्हाइण जे लाइ वॾी हिमत खपे थी। सो ख़ैर वक़्तु थी वियो आहे प्रोग्राम में नड़ी साही जो। असां साही जी तरफ़ वधूं था। हिन प्रोग्राम सां ख़ासि ताबन आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो ॿीणो थियो वञे। नंढड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अव्हां जो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भलीकार चवां थी अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। जंहिंसां ख़ासि ताबन आहे ज़ीरा प्लस जो।
गुफ्तगू हुजे, चांहि हुजे, ज़ीरा प्लस हुजे, त पोइ चयो वञे थो त कचहरी ख़तम ई न थिए। सो प्रोग्राम जो त स्टार्ट आहे ऐं यकीनन असांजो जेको टॉपिक हले पियो मां सम्झां थी त स्टार्टिंग में बि इंट्रो में बि चयो त हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो पर्सपेक्टिव आहे, हर को पंहिंजी हिकिड़ी आइडियोलॉजी रखे थो, हर कंहिंजी हिकिड़ी पंहिंजी सोच आहे। ऐं मां सम्झां थी त असां वटि जेको बि पढ़ियलु लिखियलु तबिको आहे उहो ज़रूरु पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ो सोल्यूशन ॾियण जी कोशिशि कंदो त असांखे हिन पंहिंजी सोसाइटी में हिन तरह जूं स्ट्रेटजीस अप्लाई करणु खपनि, हिन तरह जो कमु थियणु खपे फॉर दी चाइल्ड प्रोटेक्शन। असां वटि जेके बि मसइला थींदा आहिनि इन्हनि खे ख़तमु थियणु खपे ऐं मुंहिंजे ख़्याल सां इन जे ख़िलाफ़ु आवाज़ु उथारणु असां सभिनीनि जो हक़ पिणु आहे। असांजे प्रोग्राम में इम्तियाज़ अब्बासी साहब मौजूदु आहिनि, सो उन्हनि बि पंहिंजा वीचार वंडिया पे। अव्हां खां मां पुछणु चाहींदसि त छा था तव्हां सम्झो त कहिड़े तरीक़े सां ॿारनि जे हक़नि जे लाइ, ॿारनि जे तहफ़ुज़ जे लाइ कमु थियणु घुरिजे? हाणे इन में जेकॾहिं पाण UN ते अचूं त उन जा तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 38 जेके आहिनि ॿारनि जा हक़ आहिनि जेके महफ़ूज़ थियल आहिनि। जेको बि UN जो मेंबर मुल्क आहे उहो उन ॿार जा राइट आहिनि त उहे उन ॿार खे मिलणु घुरिजनि, पर हिते असां वटि उहे कोन था अप्लाई थियनि न। जॾहिं इंसानी हक़ ई कोन था थियनि उनखां पोइ असां ॿारनि जे हक़नि जो त सोचे ई नथा सघूं। वुमेन्स राइट आहिनि, औरतुनि जा हक़ आहिनि, त हाणे इन लेवल ते त असां विया बि न आहियूं, अञा ताईं सोचियो बि कोन्हे को। वॾी ॻाल्हि मां तव्हांखे इहा ॿुधायां, असां अञा ताईं इन लेवल ते ॿारनि जे हक़नि ताईं त सोचियो बि कोन्हे को त छा ॿार जो बि को हक़ु हूंदो आहे। असां वटि त उन जे हक़नि जो अञा ताईं ज़हन ई सोचण लाइ तयारु कोन थियो आहे त मतिलबु कीअं असां हिनखे करे सघूं था। पर ईअं थी सघे थो हिन वाक़े खां पोइ पाण वटि वाक़िया इलाही केतिरा थिया आहिनि जिन में ॿारनि सां अणवणंदड़ वाक़िया ईअं सम्झो त चई सघूं था पाण, या इन खां वधीक को लफ़्ज़ हुजे त को चई सघूं था पाण। पर गवर्नमेंट खे हिते स्टैंड वठणु घुरिजे। हिकु अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं पाण तजवीज़ ॾियूं त हिकु अहिड़े क़िस्म जो या त जीअं बिल आणणु घुरिजे ऐं उन जी पोइ उहा अवेयरनेस बि हुजे असेंबली खां पोइ त घटि में घटि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो को अमल थियो त उन जी सज़ा हीअ हूंदी। कंहिं बि क़िस्म में बिना कंहिं देर जे उन ते कानून ते अमल थियणु घुरिजे। जेको बि कानून ठहे थो अहिड़े क़िस्म जी त माना जंहिं बि अहिड़े क़िस्म जो कयो आहे त उन ते फौरन उनखे सज़ा मिलणु घुरिजे, फौरन थींदो त उन में देरि थियणी न घुरिजे। हिकिड़े अहिड़े क़िस्म जो तकिड़ो बिल अचणु घुरिजे असेंबली जे अंदरि त जीअं ॿार घटि में घटि कंहिंखे ख़ौफ़ त हुजे ज़हन में त जेकॾहिं मां अहिड़ो क़दम खणां त मूंसां छा थी सघे थो। त अहिड़े क़िस्म जेकॾहिं ॿार त माना गैर महफ़ूज़ ॿार आहे न, तव्हांजो ॿार हुजे, पाड़े जो ॿार हुजे, असांजो ॿार हुजे, कंहिं बि ॻोठ जो ॿार हुजे, कंहिं बि माण्हू जो ॿार त गुलनि जहिड़ा ॿार आहिनि न पाण वटि। त हू एतिरा बिल पास हिकिड़ो थियणु घुरिजे, फौरन गवर्नमेंट खे स्टैंड वठणु घुरिजे। अक्सर अहिड़ा थियनि कोन था, जीअं तव्हां ॾिठो त ज़ैनब वारो वाक़ियो थियो त उनखां पोइ सॼे मुल्क में हिकिड़ी तहरीक हली ऐं सॼी मीडिया उनखे खयूं। उनखां पोइ जेके वाक़िया थिया ॾिसो उन्हनि खे कवरेज मिली, एतिरी उन पीक लेवल जी न मिली मथीं सतह ताईं। पर जेकॾहिं पाण थोरो बि सोशल मीडिया ते हिनखे बूस्ट कयूं, हिन इशू खे खणी अचूं ऐं गवर्नमेंट स्टैंड वठी बीहे थी त पोइ यकीनन पाण अकेलो फ़र्ज़ त कुझु कोन थो करे सघे न। जेसिताईं गवर्नमेंट गॾु नथी बीहे तव्हां सां त तेसिताईं पाण कुझु बि नथा करे सघूं। उनखां पोइ जेको असांजी सिविल सोसाइटी आहे उहा हिकिड़ी ड्राइव हलाए सघे थी। यूनिटी इज़ पावर। हर ॻोठ में, हर शहर में हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी तहरीक हलणु घुरिजे जंहिंमें आगाही हुजे त बाबा भली तव्हांजी ज़ाती जेके रंजिशूं आहिनि उहे हिकु पासे, पर घटि में घटि ख़ुदा ॿारनि खे इन जो निशानो न बणायो। सही पिया चओ। त जेकॾहिं उहे ॿार निशानो थियनि था त यकीन असांजो मुस्तक़बिल आहे। ॿार कहिड़ी ज़िमेवारी सां ॿाहिरि निकिरंदो। ऐं असां ॿारनि खे अॼुकल्ह इहो बि नथा ॿुधायूं। असां वटि हिकिड़ो औरतुनि लाइ ख़ासि करे कंहिं ड्रामनि में बि इस्तेमालु थींदो आहे त छोकिरी खे हमेशह इहो ॿुधायो वेंदो आहे त उनजे लाइ को शहज़ादो थो अचे ऐं उनखे घोड़ ते खणी ईंदो। असल में त उनजो रूप ई ॿियो आहे। तव्हां जेतिरा बि वाक़िया ॾिसो, हैदराबाद में अलाए केतिरा वाक़िया आहिनि। कुरत लेन वारो वाक़ियो ॾिसो, चइनि ॿारनि जी माउ हुई, उनखे कीअं क़तल कयो वियो बेदर्दी सां। त अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया थियनि था त ॿारनि खे ॿुधाइणो पवंदो त असांजी जेको समाज आहे, सोसाइटी आहे, उनजी हक़ीक़त छा आहे। हींअर समाज असांजो बीठो किथे आहे ऐं तव्हांखे कहिड़ा क़दम खणणु खपनि, तव्हांजा रवैया कहिड़ा हुजणु घुरिजनि, तव्हांखे उन लाइ तयारु करिणो पवंदो ॿार खे। न त ॿारु ईअं हो हर कंहिंखे सम्झंदो त ॻाल्हि कई आहे त असांखे
स्टोरीज़ में छो एतिरो इमेजिनरी ॿुधायो वेंदो आहे, ॿार जे मासूम ज़हन खे छो एतिरो मुंझायो वेंदो आहे, स्पेशली असांजी सोसाइटी में त तूं राणी आहीं, तुंहिंजे लाइ हिकिड़ो बादशाह ईंदो, या तूं उहा आहीं जंहिंखे प्रोटेक्ट कयो वेंदो, तूं उहा आहीं जंहिंजे लाइ को ईंदो ऐं तोखे हिकिड़ी ख़ूबसूरत दुनिया जो ॾेख ॾेखारींदो। पर हक़ीक़त जी जेका ज़िंदगी हूंदी आहे उहा ॾाढी अलॻि हूंदी आहे। हक़ीक़त जी ज़िंदगी ॾाढी ॾुखी हूंदी आहे। चयो वेंदो आहे त तव्हां जे ॾुखनि में तव्हां अकेला हूंदा आहियो ऐं जेके पंहिंजा हूंदा आहिनि उहे बि साथ छॾे वेंदा आहिनि। त असां रियलिटी खां ॾाढो अलाए छो परे हूंदा आहियूं, ऐं जॾहिं हक़ीक़त में ज़िंदगी जो को अहिड़ो मक़ाम अचे थो जिथे तव्हांखे उन कड़ी हक़ीक़त खे मुंहुं ॾियणो पवे थो, त उन वक़्तु इंसान वटि कुझु बि कोन हूंदो आहे। इवन पंहिंजो पाण खे प्रोटेक्ट करण जे लाइ बि उन वटि कुझु कोन हूंदो आहे। त मां सम्झां थी तालीम जो मक़सदु ई इहो आहे त तव्हांखे स्ट्रॉन्ग थियणो आहे। तालीम जो मक़सदु इहो आहे त बराबरी ऐं सरासरी वारो हिकिड़ो जेको मक़ाम आहे उहो ठाहियो वञे, ऐं असांखे इहा अवेयरनेस ॾियणी पवंदी। असांखे हाणे उन इमेजिनरी वर्ल्ड मां निकिरणो पवंदो। हाणे असांखे हक़ीक़ी दुनिया जेका आहे, जेका क्रियल आहे, जेका हक़ीक़त में जंहिंजो ॾेख ज़ालिमाना तौरु हिकिड़ो हक़ीक़त में आहे, जंहिंखां पाण डिनाए नथा करे सघूं। सो मुंहिंजे ख़्याल सां हाणे असांखे थोरो अवेयरनेस जी तरफ़ वञणु खपे। हाणे असांखे पंहिंजे ॿारनि खे स्ट्रॉन्ग करणु खपे। ॿी ॻाल्हि त जॾहिं ॿार ॿाहिरि निकिरनि था त पहिरीं त चयो वञे थो न त पहिरियों जेका दर्सगाह आहे माउ जी फैमिली आहे, उन खां पोइ ॿारु ॿाहिरि निकिरे थो, पोइ समाज जो बि उन ते असरु पवे थो, ऐं उन खां पोइ वरी जेको असां जंहिं ॿी शइ खां बि डिनाए नथा करे सघूं, तालीम आहे उहा मज़हबी तालीम। अव्हांजो जेको मज़हब आहे उहा तालीम बि ॿारु हासिलु करे थो, स्कूल बि वञे थो, समाजी रवैया बि वरी ॿार ते असरु कनि था। त अहिड़े तरीक़े सां हिन असांजे मुआशरे में ॿार जी हिकिड़ी तरबियत थिए थी, ॿार खे वठी हलायो वञे थो। त तव्हां ॿार खे प्रोटेक्ट कयो, तव्हां ॿार खे सेफ रखो। पंहिंजे ॿार खे तव्हां ॿाहिरि कढो था त तव्हां श्योर आहियो त तव्हांजो ॿारु ॿाहिरि पाण ई वेंदो ऐं ॾाढो सेफली घरु ईंदो। जेकॾहिं तव्हां इन ते यकीन तव्हांजो कोन आहे त पोइ तव्हांखे एतिरो पंहिंजो पाण खे मज़बूत करिणो पवंदो त असांजो ॿारु आहे बाबा, असांखे हिनखे सिक्योरिटी फ़राहम करणी आहे, जेको हिन ॿार जो हक़ु आहे, जेको असांजो फ़र्ज़ु आहे। अच्छा, उन खां अलावा जॾहिं तालीम जी ॻाल्हि निकिती आहे त असांजे कोर्स वर्क खे कीअं हुजणु खपे त असां हिन सोसाइटी जे प्रॉब्लम्स खे बि सम्झी सघूं, पंहिंजो माइंड सेट बि त अहिड़ो ठाहे सघूं न भला। हाणे उन खां पहिरियां त जीअं तव्हां हाणे ॻाल्हि कई त हेतिरे क़िस्म जी लतीफ़ सरकार जो अला ॾाही मथियां मां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूंसां मुंहुं पिरनि भोराईअ में भाल कया। हाणे सभिनी ईअं सम्झो त हर शइ जो अज़ालो आहे, जेको ॼाणे थो ॾुख हुयल आहे। छो ॾुख हुयल आहे? छो त उन्हनि खे हक़ीक़तनि जी ख़बर आहे, ऐं उहे हक़ीक़तूं असां ॿारनि ॾे क्रास ई नथा करणु ॾियूं न, उन्हनि खे ॿुधायूं ई नथा त थींदो छा आहे असल में। निसाब जी तव्हां ॻाल्हि कई, हिकिड़ी मां स्टोरी ॿारनि खे ई ठाहे ॿुधाईंदो आहियां अक्सर लाइब्रेरी में। त उस्ताद ॿार खे सबक़ु ॾिए थो, किताब में हूंदो अथव सबक़ु, 3 चौथे में हूंदो, त असांजो ॻोठु तव्हां पढ़ियो हूंदो, त उनखे थोरो मूं क्रिएटिव ठाहियो त उस्ताद ॿार खे ॿुधाए थो त असांजे ॻोठ में स्कूल बि आहे, असांजे ॻोठ में मस्जिद बि आहे, असांजा घर ॾाढा ज़बरदस्त आहिनि, उते असांजो घरु हिन पासे ॾाढो ख़ूबसूरत ठहियलु आहे, हेॾा रंधिणो आहे पासे में। उते उन सबक़ में तस्वीर बि हूंदी आहे, हिकिड़ी औरत वेठी आहे, उहा मानी थी पचाए, पासे में चूज़ा नंढड़ा बीठा हूंदा आहिनि, कुकड़ बीठा, माना सॼो ॻोठाणो माहौल हुन में इमेजिन ठहियलु हूंदो आहे। ॿार सबक़ु पढ़ियो, ॿारु वियो घरु, राति जो सबक़ु पढ़ियईं, सुबुह जो यादि कयईं, सुबुह जो हुनखे ॿुधाइणो त सुबुह थियो जीअं ॿारु स्कूल में आयो त उस्ताद चए सबक़ु ॿुधा, चई साईं मुंहिंजो सुवालु आहे। सुवालु कहिड़ो आहे? साईं हिन किताब में तव्हां असांखे इहो त न ॿुधायो त असांजे ॻोठ में चोर आहिनि, छो त असांजी राति में चोरी थी वई आहे। किताब में माना उहा शइ आहे ई कोन न, निसाब में तव्हां ॿुधायो आहे त असां अवेयर त हुजूं हा, माना हेॾो ज़बरदस्त असांजो ॻोठो कोन में चोर, इहो लिखियलु त हुजे हा घटि में घटि, असां तयारी त कयूं आहे हुनजी। असांखे अहिड़ियूं शयूं सेखारियूं ई नथियूं वञनि, निसाब खे हिकिड़े ॿिए पासे ॾांहुं तब्दील थियणो पवंदो न, जेको घटि में घटि असांखे हक़ीक़तुनि सां मैच त करे। अक्सर थींदो ईअं आहे जॾहिं असां पढ़ियासीं यूनिवर्सिटीज़ में त जेको तव्हां निसाब पढ़ो था इहो ऐं तव्हांजी प्रैक्टिकल लाइफ
दैट इज टोटली चेंज हूंदी। जॾहिं असां पढ़ी कंहिं इदारे में वियासीं, मिसाल जी ॻाल्हि आहे मीडिया एंड कम्युनिकेशन मां पढ़ियुसि, जॾहिं कंहिं इदारे में वियुसि अची बाबा उहो पढ़ी ऐं उहो हिते कम जो थोरी हूंदो, हिते त शयूं बि आहिनि। हाणे जॾहिं एॾो हिकिड़ो सडन चेंज थो अचे लाइफ में, त जेके मूं 4 साल ॾेई हीअ हिकिड़ी शइ मूं हासिलु कई आहे, ऐं जॾहिं मां प्रैक्टिकल लाइफ में अचां थो त उन मां का हिकिड़ी बि शइ कम जी कोन्हे का। इन ते असांखे सोचणु घुरिजे त निसाब ते असांजा जेके सब्जेक्ट स्पेशलिस्ट आहिनि निसाब जा, उन्हनि खे अहिड़ी क्रिएटिव शयूं, जीअं तव्हां ॿियो निसाब ॾिसो था, ॿिया छो था पढ़ाइनि, छो त उन्हनि में स्टोरीज़ आहिनि न। अंग्रेज़ी जेके ॿिया किताब अचनि था, अॼुकल्ह जेके प्राइवेट स्कूल प्रिफर कनि था ॿियनि इदारनि जा किताब, त उहे छो था प्रिफर कनि, छो त उन में क्रिएटिव स्टोरियूं मौजूदु हूंदियूं आहिनि। पर छो असांजो निसाब छो उन खां एॾो परे आहे, छो असां वटि इन क़िस्म जूं शयूं न आहिनि, हक़ीक़तनि ते ॿधल छो न आहे असांजो किताब। इंट्रस्टिंग बि हुजणु घुरिजे। जी, इंट्रस्टिंग बि हुजणु खपे ऐं नॉलेज उहा फराहम कई वञे जेका हक़ीक़ी ज़िंदगी में तव्हां उहो ॾिसो था। ॾाढी हिकिड़ी तव्हां इन स्टोरी में इंट्रस्टिंग ॻाल्हि कई आहे त ॿार चए थो त सभु कुझु आहे पर ॻोठ में चोर बि आहे, उहो असांखे न आहे ॿुधायो। उहो न आहे ॿुधायो। ॾिसो ॿार क्रिएटिव आहे, ॿार सम्झे थो, ॿार खे ख़बर आहे त छा आहे छा न आहे, छा असांखे ॿुधायो पियो वञे, उहो क्वेश्चन बि उथारे थो, सवाल बि उथारे थो। पर उन मासूम ॿार खे मुंझायो वञे, उन मासूम ॿार खे डिप्रेस कयो वञे, उन मासूम ॿार जे ज़हन खे मुंझारनि जे वर चाढ़े, उन मासूम ॿार खे ख़तमु कयो वञे, इहो किथां जो इंसाफ़ आहे? कहिड़ी सोसाइटीज़ में ईअं थींदो आहे? असांजी सोसाइटी किथे बि शुमार थिए। बिल्कुलु ईअं अक्सर उहो थिए छो थो, इहो थिए ईअं थो त जॾहिं बि ॿार असां खां कुझु बि कंदो आहे न, ॿार खणंदो आहे अटेंशन। जॾहिं बि महिमान घर में ईंदा आहिनि त ॿार हरकत कंदो आहे, हू वठंदो आहे अटेंशन। असां हुनखे रोकींदा आहियूं, बाबा हीअं न कर, हुनखे अटेंशन मिली वियो, ॿार ख़ुशि थी वियो त हिन मूंखे झलियो, माना मूंखे ॾिठईं सही, हिन जेको मूं रिएक्ट कयो हुन मूंखे ॾिठो ऐं मूंखे झलियईं। पर असां हुन ॿार खे सम्झायोसीं न, असां हुनखे सिर्फ़ु झलियोसीं। पर जेकॾहिं जॾहिं बि ॿार का अहिड़े क़िस्म जी शइ करे थो त असां हुनखे विहारे हुनखे सम्झाईंदा, बाबा हीअं छो न कबो आहे, जॾहिं महिमान अचनि त तव्हांखे छो ख़ामोश थी वेहणो आहे, हिन क़िस्म जी शइ तव्हांखे छो नाहे करणी। असां जेसि ताईं ॿार खे सम्झाईंदासीं न, ॿार उहा साॻी रिपीट, झलण ते ॿार कोन वणंदो, अञा वधीक उहा शइ कंदो। असां झलींदासीं घर खां ॿाहिरि न वञ, ॿार वेंदो, पर जॾहिं असां ॿार खे सम्झाईंदासीं त छाजे करे ॿाहिरि न वञ, हींअर सोसाइटी असांजी कहिड़ी आहे, पोइ भली असांजो ॿारु उहो यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ हुजे, कॉलेज में पढ़ंदड़ हुजे, चाहे उहो पहिरें खां 5 ताईं हुजे, कहिड़े बि क्लास में उहो पढ़े, पर जेसिताईं असां ॿार खे न ॿुधाईंदासीं, हुनजा सवाल क्लियर न कंदासीं त ॿारु डाउट में ई पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो, सम्झंदो त हीअ शायदि हीअ ईअं पिया चवनि, दुनिया ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं बहितरीन आहे। अच्छा, इहो हिकिड़ी नेचुरल हिकिड़ी इहा ॻाल्हि आहे त अव्हां कंहिंखे बि का शइ झलींदव, स्पेशली ॿार खे का शइ झलींदव त उहो उन शइ जी तरफ़ अट्रैक्ट ज़रूरु थींदो त मूंखे छो पियो झलियो वञे। चमकंदड़ हर शइ जे पोयां ॿारु भॼंदो आहे, उनखे उहा शइ अट्रैक्ट कंदी आहे। बाहि जे पोयां ॿारु भॼंदो आहे, पर उनखे जॾहिं सेक थींदो आहे त पोइ उहो रुकिजंदो आहे। असां सभु बेसिकली ईअं ई हूंदा आहियूं, अट्रैक्टिव शयूं असांखे ॾाढो पंहिंजे पाण खे अट्रैक्ट कंदियूं आहिनि ऐं असां छिकजंदा आहियूं, ऐं पोइ जॾहिं असांखे उहा तपश महसूसु थींदी आहे त पोइ हक़ीक़त में पाण परे भॼंदा आहियूं। ॿी ॻाल्हि त अव्हां ॿार खे जॾहिं मारींदा आहियो त साइकोलॉजी चवे थी त तव्हां पाण खे इंडिकेट कंदा आहियो, पंहिंजे पाण खे ॿुधाईंदा हूंदा आहियो त तव्हां केतिरा कमज़ोर आहियो, जो तव्हां हिकिड़े नंढड़े मासूम ॿार खे सम्झाए नथा सघो, पर तव्हां उन ॿार खे मारणु शुरू करे था छॾियो। माना तव्हां उन ॿार जे ज़हन ताईं पहुची करे उन ॿार खे हिकिड़ी आम ॻाल्हि सम्झाए कोन सघियो, पर उन ते तव्हां हथु खयो आहे, ऐं उनजो ॿार ते केतिरो इम्पैक्ट पए थो, उनजी ज़हनी सिहत ते केतिरो इम्पैक्ट पए थो, वरी समाजी रवैया उन ॿार खे किथे पहुचाईंदा, ऐं उहो ॿारु कहिड़े तरीक़े सां हिकिड़ी राह खां ॿी राह ते पहुचे थो, कीअं पियो डिस्ट्रैक्ट थिए, इहा ॾाढी वॾी साइकोलॉजी आहे मुंहिंजे ख़्याल सां। इनखे असांखे ई सम्झणो आहे। ॿी ॻाल्हि त ॿारु जॾहिं ॿाहिरि निकिरे थो त उनखे कहिड़ी ख़बर त ॿाहिरि असांजो छा थींदो, या आउं कहिड़ी जॻह ते वञा पियो, मूंसां छा थियण वारो आहे, ॿाहिरि असांजी सोसाइटी कीअं आहे, मां दुकान ते वञा पियो त उहो दुकानदार कहिड़ो आहे, या उहो दुकानदार मूंसां छा कंदो। असांजी सोसाइटी में अहिड़ा केसिस आम जाम थियनि पिया। सो ॿार जी तरबियत बेसिकली कीअं हुजणु खपे, उन ते तव्हां थोरो ॻाल्हाईंदव। उन ते पाण ईअं करे सघूं था जो पहिरीं त निसाब में इहे शयूं शामिलु हुजनि, पर जेकॾहिं ॿारु अञा ताईं असांजो आहे ई घर में त पोइ उनजी तरबियत कीअं थींदी। उहो ॿारु चवण सां कॾहिं बि कोन सिखंदो आहे, उहो सिखंदो आहे तव्हांजे
प्रैक्टिकल लाइफ खां जेको तव्हां जीअं तव्हां कंदा तीअं ई ॿार बि पंहिंजो पाण खे ओड़े तरीक़े सां वधाइण जी ग्रो करण जी कोशिशि कंदो। ॿार खे अक्सर अॻ में ईअं थींदो हो त जॾहिं बि शाम थींदी हुई त असां सभई ॿार गॾिजी ॻोठ में हिकिड़ी खट ते वेंदा हुआसीं, पोइ को न को असांखे कहाणी ॿुधाईंदो, माना ईअं सम्झो त 6-7 बजे खां पोइ को बि ॿार ॿाहिरि वेंदो ई कोन हो। अॼुकल्ह त ॾिसो ॿार ॿाहिरि घुमनि पिया, पोइ ॻोठ हुजे या शहर हुजे त उन्हनि में स्टोरीज़ ॿुधाईंदा असांखे। अॼुकल्ह घरनि में जॉइंट फैमिली ई कोन्हे का, जॉइंट फैमिली न आहे, सही था चओ। घर में ॿ फर्द आहिनि, माउ ऐं पीउ, जेकॾहिं ॿई नौकिरी था कनि त ॿार वटि कुझु आहे ई कोन, ॿार अकेलो आहे। इन ते हिकिड़ी फिल्म बि अथव इंडिया जी, त उन में बि ईअं थींदो आहे जो नंढड़ी खे टाइम ई न ॾींदा आहिनि। उन वटि आख़िर में हिकिड़ो नंढो कुतो हूंदो आहे त हूअ उन सां ई रांदि कंदी आहे अक्सर। पोइ उन घर में जेका नौकिराणी हूंदी आहे उहा कुते खां तंग हूंदी आहे। तंग जो हूंदी आहे त हो छा कंदा आहिनि, वालदेन जो ॿई नौकिरी कंदा आहिनि, कुते जे घरां कॾहिं चईंदा आहिनि, उहो चवंदी आहे न त मां घर छॾे वेंदसि। छोकिरी थी वेंदी आहे अकेली घर में, पोइ उहा बिल्कुलु हिकिड़ो सीन क्रिएट कराए पाण खे घरां निकिरी थी वञे ऐं पाण खे ॼाणे थी त मां अॻवा थी वई आहियां, हिकिड़ो लेटर लिखी थी वञे जेको फिल्म में ॾिसे थी छोकिरीअ ते। पोइ माउ पीउ परेशान। केॾी हिकिड़ी ज़बरदस्त उहो सेकंडनि जी कुझु ई मिंटनि जी उहा क्लिप आहे उन फिल्म में, पर छोकिरी कीअं ॾिसो त हुनखे क्रिएटिव त हू हुई न, पर असां हुनखे डिनाए कयो बि कयोसीं हुनजे फ्यूचर जे लाइ। माउ पीउ नौकिरी कनि पिया पंहिंजे ॿार जो फ्यूचर सिक्योर करण लाइ, पर हुनखे टाइम ई नथा ॾियनि। टाइम न ॾींदा जेकॾहिं माउ पीउ ॿार खे, त पोइ ॿार कंहिं ॿिए माण्हू जे हथ चढ़ी वेंदो। पोइ ॾिसो त हू हुन सां कहिड़े तरीक़े सां रवैयो रखनि था, त पोइ ॿार जो ज़हन बि उन तरफ़ वेंदो। माउ पीउ जो जेको किरदारु आहे न उहो तमामु अहम आहे ॿार जी तरबियत में, त ॿार खे कीअं असां हक़ीक़त में आहे हीअं ॿाहिरिनि सोसाइटियुनि में थींदो आहे त पीउ जॾहिं ॿार माउ जे पेट में अचे थो न, तॾहिं खां वठी हुनजो जेको पीउ ऐं माउ ॿिन्ही जी ट्रेनिंग थींदी आहे त पीउ माउ हूंदा कीअं आहिनि। ॿाहिरिनि सुधरियल मुल्कनि में ईअं थिए थो, पर असां वटि उन क़िस्म जी सोच ई कोन्हे का। त असां वटि सिर्फ़ु ॿार ॼमनि पिया, पोइ हिकिड़े घर में 7 ॿार बि आहिनि त हिकिड़े घर में 12 ॿार बि आहिनि, उन्हनि जी कहिड़े क़िस्म जी तरबियत थींदी जॾहिं असां ॿारनि खे टाइम ई न ॾेई सघंदासीं। ओके, ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं ॿी ॻाल्हि त ईअं बि साइकोलॉजी चवे थी त जेकॾहिं ॿार जी तरबियत ई तव्हांखे सिखणी आहे त पोइ तरबियत तव्हांखे पंहिंजी पहिरीं करणी आहे। वक़्तु साई जो थी वियो आहे ऐं असां ब्रेक जी तरफ़ वधूं था। हिन प्रोग्राम सां ख़ासि तावन आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस ऐं चांहि हुजे गॾु त कचहरी ख़तम ई न थिए। चांहि ऐं गुफ़्तगू जो प्लस आहे ज़ीरा प्लस। नंढो ब्रेक आहे।